अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सिर्फ़ रियासत ड्रामे जी शूटिंग छो ऐं छाजे करे शुरू नाहे थी ऐं उनखे केॾीमहिल स्टार्ट कयो वेंदो ऐं उनजी शूटिंग केॾीमहिल शुरू कई वेंदी ऐं उन ड्रामे में कहिड़ा-कहिड़ा पिणु अदाकार कमु करे रहिया आहिनि। त दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारा आहियूं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा, मुंहिंजे यूट्यूब चैनल अमीर जमानी की लाज़मी सब्सक्राइब कंदा। तो सब्सक्राइब करण सां को आवाज़ बैलेंस न करंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। तो तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया कयूं, हलूं था पंहिंजी कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। तो ही वीडियो आख़िर ताईं ॾिसंदो। अगर तव्हां ही वीडियो न ॾिसंदो त पोइ तव्हांखां हीअ अपडेट मिस थी वेंदी ऐं पोइ तव्हां पछताईंदो त ज़मीर बाचो ऐं छाजे करे असांखे अपडेट न ॾिनी। त दोस्तों हलूं था पंहिंजी कहाणी जी तरफ़। दोस्तों रियासत जेको ड्रामो आहे उनजी धाम धूम सां शूटिंग जी जेको आहे कोशिश लॻी पई हुई। बहरहाल जेको आहे मींहं जे दौरान उनजी शूटिंग जेको आहे कैंसल थी वई। उन में सुठा पिणु अदाकार कमु करे रहिया आहिनि ऐं हू दोलाब ड्रामे जे बराबरि ड्रामो आहे, छो जो हू रियासत ड्रामो आहे यानी दोलाब ड्रामे जे कट ड्रामो आहे। यानी हीउ ड्रामो जेको आहे दोलाब ड्रामे खे कट बि करे सघे थो, छो जो हिन में दोलाब ड्रामे जा सुठा पिणु अदाकार कमु करे रहिया आहिनि ऐं हीउ दोलाब ड्रामो सीज़न 2 तव्हां सम्झिजो। छो त बहितरीनु तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे। तो इनजी शूटिंग जेको आहे इनजे करे न कई वई, जो वॾा मींहं पिया ॿुधाइनि अहिड़े हिसाब सां जेको आहे उनजी शूटिंग खे कैंसिल कयो वियो। हाणे जॾहिं बि डायरेक्टर जेको आहे टाइम रखंदो, उहो टाइम इनशाला असां तव्हांजे साम्हूं ज़रूरु कंदासीं। छो त तव्हांखे टेंशन करण जी का बि ज़रूरत न आहे। यानी हिन महीने जी जेको आहे तमामु जल्द जेको आहे रियासत ड्रामे जी वरी शूटिंग डेट ॾिनो वेंदो ऐं उनजी शूटिंग जेको आहे इन सी शुरू कई वेंदी। त उनजी शूटिंग जेको आहे मींहं जे करे कैंसिल कयो वियो ऐं न त उनजी शूटिंग तमामु ज़बरदस्त हले हा ऐं मींहं जे करे उनजी जेको शूटिंग आहे उहो कैंसिल कयो वियो। तो इन में सुठा पिणु अदाकार कमु करे रहिया आहिनि ऐं हिन जो जेको नालो हो उहो नालो चेंज करे विया। पहिरें हिन जो नालो ड्रामे जो नालो जेको आहे जिंदो हुयो, हाणे उन ड्रामे जो नालो जेको आहे रियासत रखियो आहे। काफ़ी दोस्त बि इहो चई रहिया आहिनि त जिंदो ड्रामो ऐं रियासत ड्रामो कहिड़े टीवी जा ड्रामा आहिनि। दोस्तो इहो साॻियो ड्रामो आहे, यानी इहो सिंध टीवी जो ड्रामो आहे, सॉरी केटीएन टीवी जो ड्रामो आहे। दोस्तो केटीएन टीवी जो रियासत ड्रामो आहे ऐं तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे। ऐं दोस्तो इन में जेको आहे सुठा पिणु अदाकार कमु करे रहिया आहिनि। आज़म मेघल ऐं जेको आहे साईं निसार शाह, उम्मीद अली कलवड़ ऐं अहमद अली शेख ऐं इरफान शेख ऐं ॿिया सिंध जा केतिरा ई पिणु नाले वारा अदाकार पिणु हिन ड्रामे में कमु करे रहिया आहिनि। तो हिन ड्रामे खे एतिरी त शोहरत मिलंदी जीअं दोलाब ड्रामे खे शोहरत मिली हुई ऐं ज़हर ज़िंदगी ड्रामे खे। ऐं दोस्तो तव्हांखे टेंशन करण जी का बि ज़रूरत न आहे। जॾहिं बि हिन ड्रामे जी डेट रखियो वेंदो त इनशाला असां उहो डेट तव्हांजे साम्हूं ज़रूरु कंदासीं। ऐं दोस्तो बि इहो पुछी रहिया आहिनि त पंजाबी ड्रामे जी कॾहिं एपिसोड ईंदी। दोस्तो पंजाबी जेको ड्रामो आहे उहो सिंध टीवी वारनि जो आहे, उनजी अञा शूटिंग शुरू नाहे थी ऐं उनजी बि कोशिश लॻी पई आहे त सॉरी उनजी जेको आहे शूटिंग हली रही आहे तमामु ज़बरदस्त। उनजी हाणे जेको आहे स्पेल पूरो नाहे थियो। जॾहिं बि उनजी स्पेल पूरा थींदा, 2-3 स्पेल पूरा थींदा, उनजी जेको आहे सिंध टीवी ते प्रोमो ॾींदा वेंदा। जीअं प्रोमो ऐं टीज़र ॾींदा, जॾहिं 4 टीज़र उनजा पूरा थींदा त उन खां बाद जेको आहे प्रोमो ईंदो त पोइ उन खां पोइ जेको आहे एपिसोड जी डेट ॾिनी वेंदी त इन एपिसोड खे हिन टाइम ते हलायो वेंदो। अहिड़े हिसाब सां जेको आहे दोस्तो उनजी जेको आहे एपिसोड हफ़्ते में 4 हलंदा। पंजाबी जेको ड्रामो आहे उहो सिंध टीवी वारनि जो आहे, उनजी जेको आहे एपिसोड 4 हलंदा हफ़्ते में। ऐं रियासत जेको ड्रामो आहे उहो केटीएन टीवी वारनि जो आहे। यानी ॿिन्हिनि जो दौरान जेको आहे मुक़ाबिलो लॻो पियो आहे। हाणे ॾिसो त कहिड़ो ड्रामो थो खटे कहिड़ो नथो खटे ऐं ॿई डायरेक्टर जेको आहे मुक़ाबले में लॻा पिया आहिनि ऐं ॿई डायरेक्टर ज़बरदस्त डायरेक्टर आहिनि, को आम डायरेक्टर न आहिनि। दोस्तो उम्मीद आहे हाणे जेको आहे कहाणी आई हूंदी आहे मूंखे पसंदि। असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।